अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द ख़लक़नाकुम थुम्मा सव्वरनाकुम थुम्मा क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लि आदम फसजदू इल्ला इब्लीस लम यकुम मिनस साजिदीन रब्बि इश्रह लि सदरी व यस्सिर लि अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व सहाबिहि अजमईन अम्मा बाद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ये आयत जेका हुई इहा सूरह आराफ़ जी हुई। असां सूरह यूसुफ़ जे बारे में सूरह यूसुफ़ जी 5 नंबर आयत लास्ट में बयान में पढ़ीसीं। सूरह 5 नंबर आयत में यूसुफ़ अलैहिस्सलाम जॾहिं ख़्वाब ॿुधाए याक़ूब अलैहिस्सलाम खे, त याक़ूब अलैहिस्सलाम जी कन्वर्सेशन हुई पंहिंजे पुट सां यूसुफ़ सां। त उन्हनि पंहिंजे पुट यूसुफ़ खे चयो त इहो ख़्वाबु जेको पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ, न त थी उहे जेके आहिनि इन जे ख़्वाबु ॿुधाइण जे करे तोसां प्रॉब्लम क्रिएट कंदा। ऐं उन खां पोइ चयईं त बेशक शैतान जेको आहे उहो खुलो दुश्मन आहे, ओपन एनिमी आहे, खुलो दुश्मन आहे। त ईअं छो चयो? याक़ूब अलैहिस्सलाम नबी हुया, उन्हनि खे ख़बर हुई त उन जा ॿार जेके आहिनि, उन जा पुट जेके आहिनि, उन्हनि जे दिलि में छा आहे, उन्हनि जे ज़हन में छा आहे ऐं उन्हनि जूं हरकतूं, उन्हनि छो जो पीउ माउ खे पंहिंजी औलाद जे बारे में ख़बर हूंदी आहे त हे औलाद सिधे रस्ते ते आहे, हिन जी सोच छा आहे, हिन जी सोच छा आहे, हिन खे मां चवंदुमि त हे चवणु कंदो, हिन खे मां हे चवंदुमि त हे चवणु कंदो। पीउ माउ जॾहिं औलाद जी जेका साइकी आहे या उन्हनि जी जेका ज़हनियत आहे उहा तक इलाही हद ताईं पीउ माउ खे उन्हनि जी ख़बर हूंदी आहे एज़ कम्पेयर टू ॿियनि जे। याक़ूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुई त अॻु में ई हो जेके आहिनि यूसुफ़ अलैहिस्सलाम सां एतिरो हसद, एतिरो साड़ कनि था। अगरि इहा ख़बर पइजी वञनि त यूसुफ़ अलैहिस्सलाम अॻिते हली नबी बि थींदो त इलाही प्रॉब्लम क्रिएट करे सघनि था। ऐं मीन वाइल यूसुफ़ अलैहिस्सलाम खे चयईं त तुंहिंजा भाइर ख़राबु न आहिनि, शैतान जेको आहे उहो ओपन एनिमी आहे। ऐं नबी हुया याक़ूब अलैहिस्सलाम, उन्हनि पंहिंजे पुटनि खे बि हेल्पलेस हुया, प्रोटेक्ट न पिया करे सघनि हसद खां, साड़ खां। त असां केरु आहियूं? असां कंहिंखे बि हसद खां, साड़ खां प्रोटेक्ट नथा करे सघूं जेसि ताईं की अल्लाह न चाहे। अल्लाह सुभाणे ताला प्रोटेक्ट करे सघे थो। असांजो कमु आहे सिर्फ़ु दुआ घुरणु ऐं अल्लाह सुभाणे ताला जा अहकाम ॿुधाइणु। त हिन में शैतान जेको आहे उहो सिजदे करण खां इनकारी थियो। अल्लाह सुभाणे ताला हुकुम कयुसि त सजदो ॾियो, हुन इनकार थियो। अल्लाह सुभाणे ताला उतां ॿाहिरि कढी छॾियसि। त अल्लाह सुभाणे ताला खां मोहलत घुरी। अल्लाह सुभाणे ताला खे चयईं त मूंखे मोहलत ॾे। छाजी मोहलत ॾे? त मां क़ाल अनज़िरनी इला यौम युबअसून, चयाईं त क़यामत ताईं मूंखे मोहलत ॾे। अनज़िरनी मतिलबु थोरी मोहलत। ऐं शैतान खे ख़बर हुई त क़यामत ताईं वक़्तु थोरो आहे। उन चयो त मूंखे थोरी मोहलत ॾे। ऐं असांखे छा चवंदो आहे कि असांखे शैतान छा वसवसा ॾींदो आहे? तव्हां वटि इलाही टाइम आहे, ठीकु आहे। अॼु तव्हां निमाज़ न पढ़ी सुभाणे पढ़िजो, अॼु फजर न पढ़ी सुभाणे पढ़िजो, ठीकु आहे। हे कमु थी वठे पोइ पढ़िजो, या हे परेशानी आहे इहा ख़तमु थींदी पोइ, या हे को फंक्शन आहे इहो थी वठे पोइ निमाज़ पढ़िजो, इलाही टाइम पियो आहे, अॻिते हली हज करे वठिजो, माफ़ी वठी वठिजो। असांखे शैतान जेको आहे इहे वसवसा ॾींदो आहे। पर शैतान खे पाण खे ख़बर हुई, अनज़िरनी चई मतिलबु थोरे वक़्त लाइ अल्लाह सुभाणे ताला खां मोहलत घुरे। अल्लाह सुभाणे ताला चयसि ठीकु आहे, क़ाल इन्नक मिनल मुनज़रीन। अल्लाह सुभाणे ताला उनखे मोहलत ॾेई छॾी। उन खां पोइ चई क़ाल फबिमा अग़वैतनी लअक़उदन्न लहुम सिरातल मुस्तक़ीम। चयाईं उन ई असबाब खां छो जो तूं मूंखे गुमराह कयो। अच्छा, हाणे शैतान खे ख़बर हुई त मां जेको आहे गुमराहनि वारनि मां आहियां, मां गुमराह आहियां। उनखे ख़बर पइजी वई त मां छा बि कंदुमि, मां जेको आहे खसारनि वारनि मां आहियां, मां गुमराह वारनि मां आहियां। हाणे हिकिड़े माण्हू खे ख़बर हुई त मां गुमराहनि वारनि मां आहियां। हाणे उनजो ॿियो एम छा हुयो त मां त फेल्यूर आहियां ई आहियां, मूंसां गॾु ॿिया बि फेल्यूर थियनि। जंहिंजे करे फेल्यूर थियो कहिड़ो हुयो? आदम अलैहिस्सलाम। छा चईं त अना ख़ैरुम मिनहुम, छाजे करे मां बाहि मां ठहियलु आहियां ऐं हो छा मां ठहियलु आहे? मिटी मां ठहियलु आहे। त ख़राबु मिटी मां बाहि मां ठहियलु आहे, इन करे मां उन खां बहितरु आहे। ऐं मूंखे त तूं यार करे छॾियो आहे। शैतान जेको आहे अल्लाह सुभाणे ताला जे मञण खां इनकारी न थियो, सिर्फ़ु अल्लाह जो अहकाम न मञई, सजदो न कयईं। छाजे करे? चवंदा शैतान जेको आहे उहो अल्लाह सुभाणे ताला जे वेझो हुयो इलाही। आदम अलैहिस्सलाम जे ठाहिण खां अॻु में आदम अलैहिस्सलाम जी ख़लक़त खां अॻु में अल्लाह सुभाणे ताला आदम अलैहिस्सलाम खे न ठाहियो, उन खां अॻु में शैतान जेको आहे उहो अल्लाह सुभाणे ताला जे इलाही वेझो हुयो। कुझु बुक्स, कुझु किताब ईअं बि लिखनि था त शैतान जो जेको रैंक हुयो, जेको स्टेटस हुयो, उहो ॿियनि फ़रिश्तनि खां इलाही मथे हुयो। त जॾहिं ॾिठई त मूंखां वधीक प्यारो अल्लाह सुभाणे ताला खे आदम आहे ऐं मूंखे उनखे अल्लाह ताला चए थो सजदो करण लाइ, त इहा शइ उनखे एंगर में, बाहि में बर्दाश्त न थियसि ऐं उनखे सजदे करण खां इनकारी चई। शैतान जो जेको लफ़्ज़ आहे उहो उनजी माना आहे, शैतान निकितल आहे शतन मां ऐं शेत मां। शतन जी माना आहे डिघी, डिघो, परे परे। शतन चवंदा आहिनि डिघी रसी खे बि परे थी वञे, इलाही परे, बईद मतिलबु बाद इलाही परे, उनखे चवंदा आहिनि शतन।
ऐं शहद जी माना आहे जेको बाहि खाई अंदर में बाहि ॿरे, एंगर में कावड़ में अंदर में जेके बाहि ॿरे उनखे चवंदा आहिनि शहद, माना ऑन फायर, बाहि ते वेठो हुजे, उहो शहद चवंदा आहिनि। उनजी पहिरीं जॉब छा आहे त असांखे रस्ते तां हटाइणु। जीअं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं, हर रकात में सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं, असां अल्लाह सुब्हानहू ताला खां दुआ घुरंदा आहियूं, इहदिना सिरातल मुस्तक़ीम, या अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखार, असांखे सिधे रस्ते हलण जी तौफ़ीक़ ॾे। असांखे हर रकात में असां सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं, छो जो असांखे सिधो रस्तो ॾेखार। पर शैतान छा चयो त मां उन्हनि जे सिधे रस्ते ते वेहंदुमि। त असां हर रकात में, हर निमाज़ में अल्लाह सुब्हानहू ताला खां सिधे रस्ते ते वेहण जी दुआ घुरनि, सिधे रस्ते ते हलण जी दुआ घुरंदा आहियूं। त शैतान जो मक़सदु इहो ई आहे त असांखे सक्सेस खां हटाए, असांजी कामयाबी उनखे पसंदि न आहे। जीअं चवंदा आहिनि हिकिड़ो हसद हूंदो आहे या साड़ हूंदो आहे, असांखे पंहिंजियूं शयूं त आहिनि ई आहिनि, पर जॾहिं ॿिए खे का शइ मिले थी त असांखे उहा शइ पसंदि न आहे। मिसाल जे तौर ते त ॿिए वटि सुठी गाॾी छो आहे, ॿिए वटि एतिरो पैसो छो आहे, ॿिए जी लुक्स जेके आहिनि उहे मूंखां वधीक सुठा छो आहिनि त ठीकु आहे, मूं वटि त जेको आहे मूंखे पंहिंजी शइ त वणे थी या नथी वणे, पर ॿिए वटि इहा शइ छो आहे। या मिसाल जे तौर ते के इलाही ईअं बि हूंदा त हुनजी औलाद कामयाबु छो आहे, हुनजी औलाद वटि पैसो छो आहे, मुंहिंजी औलाद ईअं छो आहे। पोइ इन सां छा थींदो आहे त असांखे पंहिंजियूं शयूं न वणंदियूं आहिनि, असांजी नाशुक्री वधी वेंदी आहे, असांखे पंहिंजियूं शयूं न वणंदियूं आहिनि। शैतान जो मेन मक़सदु इहो ई हूंदो आहे त असांखे अल्लाह जो नाशुक्रो करे। जीअं त आख़िर में चयल आहे त मां उन्हनि जे फ्रंट मां बि ईंदुमि, पोयां बि ईंदुमि, राइट मां बि ईंदुमि, लेफ्ट मां बि, सॼनि साइडुनि खां ईंदुमि, चाइनिनि साइडुनि खां ईंदुमि। उन खां पोइ अची छा कंदुमि त उहो फरमाए थो वला तजिदु अक्सरहुम शाकिरीन, ऐं मुंहिंजा घणा शुकुर कंदड़ न लहंदे। अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त मां हुनजी सभिनी साइडुनि, पहिरियां सिधे रस्ते ते बि वेहंदुमि, चइनिनि साइडुनि खां बि ईंदुमि, ऐं कंदुसि छा त उन्हनि खे नाशुक्रो कंदुमि। उन्हनि खे घणनि खे तूं नाशुक्रो कंदे, मां अगरि ॿिए खे ॾिसी करे उनजी ख़्वाहिश कयां थो दिलि में, या उन सां साड़ कयां थो उन वटि छो आहे, या इहा शइ मूं वटि छो कोन्हे, त मक़सदु जेका मूं वटि शइ आहे मां ऑटोमेटिकली उनजी नाशुक्री थो कयां। अल्लाह सुब्हानहू ताला हर कंहिंजो रिज़्क़ जा दरवाज़ा अलॻि अलॻि खोलिया आहिनि। जेके दरवाज़ा अल्लाह सुब्हानहू ताला मुंहिंजे लाइ खोलिया आहिनि उहे ॿिए लाइ न खोलिया आहिनि, जेके ॿिए लाइ खोलिया आहिनि उहे मुंहिंजे लाइ न खोलिया आहिनि। इन जे करे मूंखे पंहिंजी शयुनि ते शुकुरु करणु घुरिजे, न की ॿियनि जी शयुनि ते शुकुरु ॾिसी करे हसद करणु घुरिजे या साड़ करणु घुरिजे। त असांखे शैतान जेको आहे उहो खुले रस्ते ते वेठो आहे हर वक़्तु सभिनि जे लाइ, ईअं न त सिर्फ़ु मुंहिंजे लाइ, यस हर कोई बि हिन दुनिया में अहिड़ो न आहे त अहिड़ो माण्हू हुजे चए न शैतान मूंखे कुझु नथो करे सघे, न, उहा उनजी भुल आहे। शैतान हर कंहिंजे सिधे रस्ते ते वेठो आहे, ऐं वेठो बि आराम सां वेठो आहे। माना लअक़उदन्न, अल्लाह सुब्हानहू ताला खे प्रॉमिस कयईं त मां उन्हनि जे सिधे रस्ते ते वेहंदुसि। ऐं शैतान खे वॾो पेशेंस आहे, सब्र आहे, शैतान ऑब्ज़र्व कंदो आहे, शैतान स्टडी कंदो आहे हर माण्हू खे अलॻि अलॻि, ऐं उनजा चेला बि उनखे स्टडी कंदा आहिनि त कंहिं माण्हू खे कहिड़ी ॻाल्हि ते एंगर थी लॻे, कंहिं माण्हू खे कहिड़ी ॻाल्हि ते कूड़ थो ॻाल्हाए, को माण्हू कहिड़ी ॻाल्हि ते निमाज़ नथो पढ़े, पहिरियां उन ते सॼो स्टडी करे ऑब्ज़र्व करे पोइ उनखे उन्हनि ई ॻाल्हियुनि में फेराईंदो आहे। मिसाल जे तौर ते अगरि असां निमाज़ नथा पढ़ूं 5 वक़्त, असां अगरि निमाज़ पढ़ी छॾी त इहो उनखे बिल्कुलु बि ॻाल्हि न वणंदी त इहो मुंहिंजे ख़राबु रस्ते ते हले पियो, हाणे इहो सिधे रस्ते ते छो आहे। जीअं हाणे हिकिड़ो सिधो रस्तो आहे, उन ते बोर्ड साइन लॻो पियो आहे, अॻियां बम्पर आहे, जम्पर आहे, या अॻियां रोड ठहे थो, ऐं पोइ बि तव्हांजी स्पीड 120 जी स्पीड सां आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पाण खे बि नुक़सानु पहुचाईंदव, गाॾी खे बि नुक़सानु पहुचाईंदव, जेके सराउंडिंग में हूंदा उनखे बि नुक़सानु पहुचाईंदव। त अल्लाह सुब्हानहू ताला असांखे शैतान जे लाइ ॿुधाए छॾियो आहे त शैतान तव्हांखे कंदो छा, कहिड़े नमूने ईंदो, उनखां कीअं प्रोटेक्ट कजे। जीअं सूरह निसा में अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो वला ततमन्नो मा फद्दलल्लाहु बिही बादकुम अला बाद, जंहिं शइ सां अल्लाह अव्हां हिकिड़नि खे ॿियनि खां फज़ीलत ॾिनी आहे तिन जी रीस न कयो, तिन जी तमन्ना न कयो। जेका शइ अल्लाह सुब्हानहू ताला ॿिए खे ॾिनी आहे, हिक खां ॿिए खे वधीक ॾिनी आहे, उन शइ जी विश न कयो। तव्हां वटि जेका शइ आहे उन ते शुकुरु कयो, ऐं उन शइ अगरि तव्हांखे खपे थी अल्लाह खां घुरो, ॿिए सां रीस न कयो। अल्लाह सुब्हानहू ताला हर कंहिंजो शिकिल सूरत मुख़्तलिफ़ ठाही आहे, हर कंहिंजो आवाज़ मुख़्तलिफ़ आहे, हर कंहिंजो नसीब मुख़्तलिफ़ आहे। इन करे अल्लाह सुब्हानहू ताला फरमाए थो त ॿिए सां रीस न कयो, ॿिए सां साड़ न कयो। जेका शइ मां तव्हांखे ॾिनी आहे
उन ते शुकुरु कयो ऐं उन ते अगरि शुकुरु कंदो अलाह सुभाणे ताला चए थो मां तव्हांखे वधीक ॾींदुसि। त असांखे पंहिंजियुनि शयुनि ते शुकुरु करणु घुरिजे, असांखे ॿियनि जी शयुनि ते रीस न करणु घुरिजे त ॿियनि जी शयुनि ते असां रीस कयूं। अच्छा, उनखां पोइ शैतान जेको आहे उहो आदम अलैहिस्सलाम, शैतान गुनाह कयो, सजदे खां इनकारी थियो। आदम अलैहिस्सलाम खे अलाह सुभाणे ताला चयो त बाबा तूं जेको आहे हिन वण मां न खाइजांइ, इहो फ्रूट न खाइजांइ, उहो फ्रूट खाधो। ॿिन्हिनि गुनाह कयो। शैतान जेको आहे उहो खसारनि वारनि मां, उहो जहन्नमी, उहो उन माफ़ी न वरिती, उहो जेको आहे परमानेंटली लूज़र थी वियो, फेल्यूर थी वियो। आदम अलैहिस्सलाम गुनाह कयो, उन्हनि छा कयो, यकदमि रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन मिनल ख़ासिरीन। आदम अलैहिस्सलाम गुनाह थी वियो, उन्हनि यकदमि में अलाह सुभाणे ताला खां माफ़ी वरिती। रब्बना ज़लमना, या अल्लाह मां पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो, मां ज़ुल्म कयो। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर, अगरि तूं मूंखे बख़्शींदे, तूं मूंखे माफ़ न कंदे ऐं तूं मुंहिंजे मथां रहम न करे त मां बिल्कुलु खसारनि वारो मां हूंदुमि। या अल्लाह मूंखे माफ़ु करे। अल्लाह सुभाणे ताला माफ़ु करे छॾियो। गुनाह शैतान बि कयो, ऐं गुनाह आदम अलैहिस्सलाम बि कयो। शैतान माफ़ी न वरिती, एरोगेंस, तकबुर कई, ऐं आदम अलैहिस्सलाम छा कयो, माफ़ी वरितई। आदम अलैहिस्सलाम खे गुनाह ते वरगलायो कंहिं, शैतान कसम खणी चयुसि त अगरि तूं हिन मां फ्रूट मां, अल्लाह ताला तोखे इन करे मना कयो आहे, अगरि तूं हिन मां खाईंदे त तूं फ़रिश्तो थी वेंदे, परमानेंट जन्नती थी वेंदे। अल्लाह ताला नथो चाहे तूं जन्नती थिए, इन करे इन मां खा। ऐं उनखां पोइ आदम अलैहिस्सलाम उन मां खाधो, ऐं जॾहिं अल्लाह सुभाणे ताला नाराज़ थियो त आदम अलैहिस्सलाम यकदमि में दुआ घुरी, अल्लाह सुभाणे ताला खां माफ़ी वरिती। अच्छा, शैतान छा कयो, उनखां पोइ सजदे खां इनकारी थियो, ऐं उनखां पोइ मोहलत घुरियईं, ऐं उनखां परे वेंदो वियो। पहिरियों स्टेप छा हुयो, पहिरियां सजदे खां इनकार थियो, हिकिड़ो स्टेप परे वियो। पहिरियां सजदे खां इनकार कई, हिकिड़ो स्टेप अल्लाह सुभाणे ताला जी रहमत खां, अल्लाह सुभाणे ताला जी उनखां परे वियो। उनखां पोइ ॿियो छा चई त एरोगेंस, छा चई, कहिड़ो तकबुर कई त मां आदम अलैहिस्सलाम खां बहितर आहियां, अना ख़ैरुम मिनहुम, मां उनखां बहितर आहे। माना उनखां पोइ वरी ॿियो अॻिते रहियो। इहे स्टेप्स यादि कयो। पहिरियों स्टेप छा आहे त सजदे करण खां इनकार कई। असां जॾहिं निमाज़ पढ़ूं था, क़याम हिकिड़ो आहे, रुकू हिकिड़ो आहे, सजदा घणा आहिनि, 2 सजदा आहिनि। त असांजो मेन पर्पज़ जेको आहे सजदो इलाही इंपॉर्टेंट आहे। शैतान छा कयो, सजदे खां इनकार कई। असां निमाज़ अगरि नथा पढ़ूं त असांखे सम्झणु घुरिजे त असांखे केरु थो बरगलाए। उनखां पोइ ॿियो स्टेप छा हुयो, मां आदम अलैहिस्सलाम खां बहितर आहियां, वॾाई, तकबुर कंहिंसां, अल्लाह सुभाणे ताला जे अॻियां छा कई, पहिरियां इनकार थियो, उनखां पोइ वॾाई ऐं तकबुर कई त मां उनखां बहितर आहियां। टियों स्टेप छा हुयो उनजो, टियों स्टेप हुयो त अल्लाह सुभाणे ताला खे चयईं त उहो जेको स्टेप हुयो तमामु वॾो स्टेप हुयो। उहो स्टेप इहो हुयो त तूं हाणे मूंखे जेको आहे कयो आहे ईअं, माना अल्लाह सुभाणे ताला ते ब्लेम आहे त मां तुंहिंजे करे ईअं थियो आहे, तूं मूंखे खसारण में कयो आहे, तूं मूंखे अगरि तूं चाहीं हा, तोखे अल्लाह सुभाणे ताला खे चई तूं अगरि चाहीं हा, तोखे ख़बर ई सॼी त तूं आदम अलैहिस्सलाम ठाहींदे, ऐं मां जेको आहे उनखे सजदो न कंदुमि, ऐं तूं मूंखे इहा पनिशमेंट ॾींदे। शैतान बेसिकली चवणु पियो चाहे त इहो सभु कुझु जेको ब्लेम आहे उहो अल्लाह सुभाणे, उहो हिकिड़ो वॾो स्टेप, उहो सफ़ा परे वञण वारो स्टेप जेको आहे उहो शैतान खयो। जीअं इलाही माण्हुनि असां में कॾहिं कॾहिं इहा सोच ईंदी आहे त मूंखे एॾी तकलीफ़ आहे, मूंखे एॾो प्रॉब्लम आहे, अल्लाह चाहे हा त मां सिधे रस्ते ते हलां। पहिरियां निमाज़ खां इनकार, निमाज़ मां नथो पढ़ां, सजदो मां नथो कयां, मां निमाज़ नथो पढ़ां छो जो प्रॉब्लम मूं में आहे। उनखां पोइ छा आहे, वॾाई मां थो कयां, तकबुर मां थो कयां, त मां चवंदो मां ॿियनि खां बहितर आहे। निमाज़ बि नथो पढ़ां, जेके निमाज़ पढ़नि था मां, या जेके अल्लाह जी राह में आहिनि जेको, उन्हनि खां बहितर आहे। टियों छा, अगरि अल्लाह चाहे हा त मां सिधे रस्ते ते, ब्लेम कंहिं ते, अल्लाह सुभाणे ताला ते। इहो हिकिड़ो वॾो बिग स्टेप आहे। ऐं शैतान असां में, तव्हां में, असां में इहे ई शयूं पुट करण जी कोशिशि कंदो आहे। सभ खां पहिरियां चवंदो निमाज़ छॾणु, उनखां पोइ वॾाई, तकबुर, हसद, साड़, ऐं उनखां पोइ चवंदो त बाबा अल्लाह सुभाणे ताला चाहे त मां सिधे रस्ते ते अचां, अल्लाह ताला नथो चाहे इन करे मां सिधे रस्ते ते न आहियां। अल्लाह सुभाणे ताला चाहे त मां ईअं न कयां, मूंखे एतिरी तकलीफ़ छो, अल्लाह चाहे त मूंखे एतिरी तकलीफ़ न हुजे हा, न, ईअं कॾहिं बि न आहे। अगरि असांखे तकलीफ़ आहे त अल्लाह सुभाणे ताला असांखे सिधी सही स्टोरी, सिधा किसा असांखे ॿुधाए छॾिया आहिनि पंहिंजे नबियुनि जा, त उन्हनि केतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, उन्हनि जी जॻह ते अगरि असां कंपेयर कयूं पाण खे त असांजियूं तकलीफ़ूं कुझु बि न आहिनि। पोइ वरी कुझु माण्हू चवंदा आहिनि उहे नबी हुया, कुझु माण्हू चवंदा आहिनि उहे नबी हुया। उनजो बि आंसर आहे नेक्स्ट आयत जेका आहे सूरह यूसुफ जी 6 नंबर आया आहे, उन जे बारे में असां ॻाल्हाईंदासीं। त कुझु माण्हुनि जे ख़्यालात में इहो हूंदो आहे त उहे नबी हुया, असां नबी थोरी आहियूं। त अल्लाह ताला उनजो जवाबु बि ॾेई छॾियो आहे क़ुर में। हर सुवाल जो सुभान अल्लाह, हर सुवाल जो जवाबु अल्लाह सुभाणे ताला ॾेई छॾियो आहे। अल्लाह ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
शैतान जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां घड़ी घड़ी गुनाह कयूं, सभ खां पहिरियां घड़ी घड़ी गुनाह कयूं, गुनाह करे 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 उन खां पोइ एरोगंसी वारो इहो हूंदो आहे त मां जे गुनाह खे गुनाह सम्झी न कयां। पहिरियां त मां घड़ी घड़ी गुनाह थो कयां त मूंखे दिलि में हिकिड़ी नंढड़ी मलामत आहे, थोरी मलामत आहे। उन खां पोइ एरोगंसी जॾहिं ईंदी आहे त उहा मलामत बि ख़तमु थी वेंदी आहे। एरोगंसी सेकेंड स्टेप, फर्स्ट स्टेप छा हुयो? सजदे खां इनकार, मां सजदे खां इनकार कयो, गुनाह कयां थो, उन खां पोइ जेको मुंहिंजी दिलि जी मलामत आहे उहा बि ख़तमु थी वई। हाणे मूं में अची वई एरोगंसी, वॾाई, तकबुर अची वियो, ठीकु आहे। उन खां पोइ थर्ड स्टेप छा हुयो? थर्ड स्टेप, वॾो स्टेप माण्हू खणंदो आहे, उहो स्टेप छा आहे? अगरि अल्लाह चाहे त मां ईअं न कयां, अगरि अल्लाह चाहे त मां ईअं न कयां। त हिकिड़ो हसद ऐं साड़ ऐं हिकिड़ी ॿिए जी शइ, मिसाल जे तौर ते चवंदा आहिनि त हुनजो रंग वधीक सुठो आहे, मुंहिंजो कलर, अॼुकल्ह त ईअं बि थिए थो त हुनजो मुड़ुसु वधीक सुठो आहे, हुनजी ज़ाल वधीक सुठो आहे, हुन वटि वधीक पैसा आहिनि। अल्लाह सुब्हानो ताला वटि स्टेटस या उनजी वेझो या उनजी अल्लाह सुब्हानो ताला जे अॻियां जेको नेक आहे या जेको मुतक़ी आहे उहो न पैसे ते आहे, न कलर ते आहे, न स्टेटस ते आहे, न रिस्पेक्ट ते आहे। अल्लाह ताला चए थो मुंहिंजे वेझो उहो आहे जेको जंहिं वटि घणी तक़वा आहे, चाहे उहो ग़रीब हुजे, चाहे उहो अमीर हुजे, चाहे उहो मिडिल क्लास हुजे, चाहे उहो दुकान वारो हुजे, केर बि हुजे, अल्लाह सुब्हानो ताला वटि सभ खां वधीक वेझो उहो आहे जेको घणो मुतक़ी आहे। इहो फाइनल आहे, इन में को बि डाउट, को बि शक न आहे। असांजे ज़हन में कॾहिं कॾहिं इहे शयूं, हिन वटि सभु शयूं आहिनि, इन ते अल्लाह जो रहम आहे, बेशक अल्लाह जो रहम आहे, पर अल्लाह ताला चए थो त तव्हां उन शइ जी तमन्ना, उन शइ जी विश न कयो जेको मां तव्हांखे हिक ॿिए खां शयूं वधीक ॾिनियूं आहिनि, उन शइ जी तव्हां विश न कयो। जेका शइ तव्हां वटि आहे उन ते शुकुरु कयो। शैतान जो पहिरियों मक़सदु छा आहे? त असांखे नाशुक्रो करणु। ऐं जेको माण्हू नाशुक्रो हूंदो, जेको माण्हू पंहिंजी शयुनि ते शुकुरु न कंदो, उहो माण्हू कॾहिं बि जेको आहे सही इबादत नथो करे सघे। उहो माण्हू कॾहिं बि सही पंहिंजी शयुनि ते अगरि मां ख़ुशि न आहियां, माना अल्लाह सुब्हानो ताला जेका शइ मूंखे ॾिनी आहे मां उन ते शुकुरु नथो कयां, त इन जो मक़सदु इहो त मां अल्लाह जी मर्ज़ी खां इनकारी आहियां। माना अल्लाह सुब्हानो ताला जेका शइ मुंहिंजे लाइ ख़लक़ी आहे, जेका शइ, जेको रिज़्क़ मुंहिंजे लाइ रखियो आहे, ऐं जेका शइ मुंहिंजे लाइ ॾिनी आहे, जेका औलाद मुंहिंजे लाइ रखी आहे, जेका बि शइ आहे मुंहिंजे लाइ, मां उन ते हैप्पी न आहियां, ख़ुशि न आहियां, त चवण जो मक़सदु इहो त मां अल्लाह जी डिक्री, अल्लाह जी मर्ज़ी ते राज़ी न आहियां। ऐं इन शइ में मां कॾहिं बि कामयाबु न थी सघंदुसि जेसि ताईं की मां इहा शइ पंहिंजे अंदरि में रखंदुसि, ऐं उन खां पोइ इहा शइ रखी करे मां चवंदुसि त मां हीअ बि कयां, हूअ बि कयां। सभ खां पहिरियां असांखे इहा शइ कढणु घुरिजे, नाशुक्री कढणु घुरिजे, जेको शैतान जो पहिरियों पर्पज़ आहे इंसान खे नाशुक्रो करणु। हुन सिंपली चई छॾियो, ऐं अल्लाह सुब्हानो ताला असांखे ओपनली ॿुधाए छॾियो त हुनजो पर्पज़ छा आहे। असां सभिनि खे इहा शइ सम्झणु घुरिजे त उनजो मक़सदु छा आहे। ऐं शैतान खे सभ खां वॾी ॻाल्हि जेका लॻंदी आहे बुरी, उहा इहा लॻंदी आहे त तव्हां पहिरियों स्टेप अल्लाह सुब्हानो ताला जी तरफ़ खणो। हिकिड़ो माण्हू आहे गुनाह जा कमु करे थो, उनखे का शइ सोच अचे थी ज़हन में त न मां ग़लति थो कयां, ऐं उहो अल्लाह जी तरफ़ मुड़े थो, मस्जिद में वञे थो, अल्लाह खां माफ़ी थो घुरे, अल्लाह खे चए थो या अल्लाह मां आईंदा न कंदुमि। इहा शइ उन शैतान खे एतिरी बॉदर कंदी आहे, एतिरी जंहिंजी का हद कोन्हे। उनजे करे छा कंदो आहे, उन माण्हू जी बेचैनी वधाए छॾींदो आहे। हाणे सुकून त निमाज़ में मिले थो, सुकून माण्हू पढ़े थो, सजदो ॾिए थो, निमाज़ पढ़े थो, सुकून थो मिले, पर शैतान छा कंदो, उनजी बेचैनी अञा वधाए छॾींदो, उनजा प्रॉब्लम्स उनखे वॾा करे ॾेखारींदो, उनजे सराउंडिंग्स मां जेके माण्हू हूंदा उहे उनखे प्रॉब्लम्स क्रिएट कंदा। चवंदो पहिरियां मां निमाज़ न पियो पढ़ां त मां सुकून में हुयुसि, मुंहिंजे लाइ को प्रॉब्लम न हुयो, जीअं मां निमाज़ शुरू कई आहे मुंहिंजे लाइ प्रॉब्लम्स वधी आहिनि। छो जो शैतान चवंदो त इहो हाणे अल्लाह जे रस्ते ते फर्स्ट स्टेप खणी थी, हाणे मां इनखे हटायां। त इन जे करे जॾहिं माण्हू फर्स्ट स्टेप खणे, अल्लाह ताला उनखे एतिरी हिदायत ॾिए, फर्स्ट स्टेप खणे त उहो स्टेप खणंदो वञे, इन शइ खां परेशान न थिए त मुंहिंजी ज़िंदगी में केतिरियूं परेशानियूं आहिनि या छा आहे छा न आहे। अल्लाह सुब्हानो ताला असां सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभाणे असां सूरह यूसुफ जी नेक्स्ट आयात ते ॻाल्हाईंदासीं। उन में याक़ूब अलैहिस्सलाम अञा ताईं कन्वर्सेशन करे पियो, यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿुधाइनि था माज़ी जे बारे में बि ऐं मुस्तक़बिल जे बारे में बि, त माज़ी में, पास्ट में ऐं फ्यूचर में छा ॿ पार्ट्स आहिनि उन आयात जा। सुभाणे उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं इंशा अल्लाह। अल्लाह सुब्हानो ताला असां सभिनि खे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सभिनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेको अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे असांखे उन में शुकुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह सुब्हानो ताला असांखे जेका शइ न ॾिनी आहे असां उन में अल्लाह सुब्हानो ताला खां घुरूं, न की असां ॿिए खे ॾिसी हसद कयूं या साड़ कयूं, ऐं अल्लाह सुब्हानो ताला जो हर वक़्तु शुकुरगुज़ार रहूं। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।